नाज़रीन, सुप्रीम कोर्ट नेब तरमीमनि ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾेई छॾी आहे। चीफ जस्टिस जे सरबराही में बेंच 6 सेप्टेम्बर ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत नेब तरमीमी बिल जूं कुझु शिकूं कलअदम करार ॾेई छॾियूं। सुप्रीम कोर्ट 50 करोड़ रुपयनि जी हद ताईं रेफरेंस नेब जे इख्तियार जे दायरे मां ख़ारिज ॾियण वारी शिक कलअदम करार ॾींदे अदालत अवामी अहदनि ते वेठल सभिनी अॻवान जा केस ॿीहर बहाल करे छॾिया आहिनि। सुप्रीम कोर्ट नेब जा समूरा केस हफ़्ते अंदरि एहतिसाब अदालत में ॿीहर ॿुधणी लाइ मुक़रर करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त प्ले बार्गिन जे हवाले सां कयल नेब तरमीमूं कलअदम करार ॾिनियूं पयूं वञनि। नेब तरमीमनि तहत बंदि कयल समूरियूं इंक्वायरियूं बहाल कयूं थियूं वञनि। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मंसूर अली शाह तरफ़ां अदालती फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो आहे। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त सुप्रीम कोर्ट नेब तरमीमनि ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾेई छॾी आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में बेंच 6 सेप्टेम्बर ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत नेब तरमीमी बिल जूं कुझु शिकूं कलअदम करार ॾेई छॾियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट 50 करोड़ रुपयनि जी हद ताईं रेफरेंस नेब जे इख्तियार जे दायरे मां ख़ारिज ॾियण वारी शिक कलअदम करार ॾींदे अदालत अवामी अहदनि ते वेठल सभिनी अॻवान जा केस ॿीहर बहाल करे छॾिया आहिनि। सुप्रीम कोर्ट नेब जा समूरा केस हफ़्ते अंदरि एहतिसाब अदालत में ॿीहर ॿुधणी लाइ मुक़रर करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त प्ले बार्गिन जे हवाले सां कयल नेब तरमीमूं कलअदम करार ॾिनियूं पयूं वञनि। नेब तरमीमनि तहत बंदि कयल समूरियूं इंक्वायरीज़ बहाल कयूं थियूं वञनि। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मंसूर अली शाह तरफ़ां अदालती फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो वियो।